अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इन्नल्लाह ला यख़्फ़ा अलैहि शैउन फ़िल अर्दि वला फ़िस्समा हुवल्लज़ी युसव्विरुकुम फ़िल अरहामि कैफ़ यशाअु ला इलाहा इल्ला हुवल अज़ीज़ुल हकीम सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तमाम असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी नमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। सूरत आल इमरान जो पहिरियों रुकू हली रहियो आहे। आयत नंबर 5 ऐं 6 ॿ आयतूं तिलावत कयूं वियूं। पहिरियां 4 आयतूं जेके कल्ह बयान थियूं आहिनि, यकीनन अव्हां खे यादि हूंदो त अल्लाह तबारक व तआला इन्हनि आयतुनि जे अंदरि ईसाइन जो जेको बहस मुबाहिसो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां थियो हो ऐं उन्हनि जेके पंहिंजूं दावाऊं कयूं हुयूं त ईसा अलैहिस्सलाम खे असां ख़ुदा मञींदा आहियूं, ॿी दावा कयूं त ख़ुदा जो पुटु मञींदा आहियूं, टी दावा कई हुयूं त टिनि मां टियों मञींदा आहियूं। पोइ गुज़िरियल आयतुनि में उन्हनि जा जवाब ॾिना विया। उन्हनि जवाबनि जो कुझु हिसो अॼोकिन आयतुनि में तिलावत कयो वियो आहे। अल्लाह तबारक व तआला हिननि ॿिनि आयतुनि जे अंदरि पंहिंजे कुदरत कामिला जो बयान अहिड़े अंदाज़ में फरमायो आहे जो इंसान जो अकुल हैरान आहे। गोया के सम्झण जे लाइ फरमायो वियो त ईसाई न चवनि था त ईसा ख़ुदा आहे। तव्हांखे ख़बर आहे त ख़ुदा कंहिंखे चइबो आहे? जंहिंमें कम से कम 4 वॾियूं सिफ़तूं मौजूदु हुजनि। 4 हिकु हयाती ज़िंदगी अबदी हुजेसि, जंहिं ते मौत ई न अचे, जेका ज़ात ख़तम ई न थिए, जेका ज़ात बीमारियूं न थिए, जेका जवानीअ पोड़प इन शइ खां पाक हुजे, जंहिंमें इज्ज़ कमज़ोरी न अची सघे। जे ईसा खे ख़ुदा था चओ त पोइ हुन ते त मौत अचिणो आहे। हू त बचपन हुई, हुनजो ॼमियो आहे अम्मा जे पेट मां, वरी ॿारप बचपन गुज़री आहे, वरी जवानी, वरी पोड़प, वरी मौत आहे। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात त उहा आहे जेका हमेशह हई आहे, हर वक़्त हर हालत में हमेशह हमेशह जे लाइ ज़िंदा ई ज़िंदा, हमेशह वारी ज़िंदगी आहे जंहिंखे हयात अबदी चइबो आहे। बाक़ी हर शइ फना थींदी। क़ुरान पाक इन्हनि लफ़्ज़नि जी तशरीह कंदे ॿिए जॻह ते फरमायो कुल्लु मन अलैहा फ़ान, हर शइ फ़ानी थींदी। वयबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलालि वल इकराम, बाक़ी रहण वारी ज़ात, हमेशह रहण वारी ज़ात अल्लाह ताला जी आहे। पोइ जे ईसा खे ख़ुदा पिया चओ अलैहिस्सलातु वस्सलाम, त पोइ ख़ुदा कीअं थियो? इहा सिफ़त त हुनमें कान थी लभे। चलो ॿी, अल्लाह तबारक व तआला ॼण त फरमायो हिननि आयतुनि जे ख़ुलासे तौर ते अर्ज़ु पियो थिए। अल्लाह जी ॿी सिफ़त हिते जेका बयान कई वई क़य्यूम, क़य्यूम उनखे चइबो आहे जेको पाण खे बि पाण सां मुंसलिक हर शइ खे संभाले, अहिड़ो संभाले जो उन जे गिरफ़्त खां उहा शइ न निकिरे, न टुटे, न खुटे, न कमज़ोरी अचे। पंहिंजे वजूद खे बि एतिरो संभाले। हाणे दुनिया में कहिड़ी शइ आहे जेका पंहिंजे पाण खे संभाले सघे थी?
काई बि शइ कान्हे। हर शइ पंहिंजे वजूद में अल्लाह जे ज़ात जो मोहताज आहे। हिकिड़ो पत्थर आहे, इन पंहिंजे ठोस हुजण में, मज़बूत हुजण में अल्लाह जे ज़ात जो मोहताज आहे। अल्लाह ताला जेकॾहिं चाहे त हिनखे हिते दज़ करे सघे थो, दज़। त भितर पत्थर पंहिंजे वजूद खे संभालण में मोहताज आहे। बिल्कुलु ईअं ही जॻहूं, बिल्डिंगूं, वॾा वॾा टावर, ये सब जो सब पंहिंजे वजूद खे बरक़रार रखण में मोहताज आहिनि। हिकिड़ो माण्हू इंतिहाई संजीदगीअ सां, वॾे अकुल सां, वॾी इंजीनियरिंग, वॾो ज़हन अकुल दौड़ाए करे हिकु जॻह थो ठाहे, उनजो मज़बूत खां मज़बूत बुनियाद थो रखे। उन मज़बूत बुनियाद जे मथां मंज़िलूं तय कंदो ठाहींदो थो वञे, हिकिड़ी ॿी टी चोटी। जीअं दुबई में बुर्ज ख़लीफ़ा 154 मंज़िल ते ठाहियो वियो, इन जे मथां जेकॾहिं हिकु ॿ मंज़िल ॿी ठहंदी न, इहो पंहिंजे वजूद खे न संभाले सघंदो, पाण ज़मीन में ईंदो। तारीख़ी जॻहूं उहे दुनिया जूं, हिंदुस्तान जो ताजमहल इश्क ऐं मोहब्बत में शौक़ सां ठहियल आहे न, तारीख़ हुनजी ॿुधाए थी। एॾो वेकिरो, एॾो मज़बूत, एॾो बुनियाद हुनजो पुख़्तो आहे, पंहिंजे ज़ाती वज़न खे बरक़रार न रखी सघियो आहे। चवनि था 20 खां 25 35 सैकड़ो पंहिंजे वज़न जे करे ज़मीन में लहियो आहे। जेका बि शइ आहे पंहिंजे वजूद खे संभालण में मोहताज आहे, ॿिए खे छा संभालींदी? जेका जॻह पाण हेठि पई वञे, उनजे अंदरि जेके माण्हू मौजूद हूंदा, जेके शयूं मौजूद हूंदियूं, उहे वरी बरक़रार रखंदी छा? पाण वेंदी त उन्हनि खे बि ॿोड़ींदी। जेको जहाज़, जेको ॿेड़ो समुंड में वज़न खणी करे हले पियो, उहो इन वज़न समेत समुंड में जेको हले थो, इहो पंहिंजे वजूद खे संभालण में मोहताज आहे, पंहिंजे कमान संभालण वारे कमांडर जो, मलाह जो मोहताज आहे। पाण जॾहिं ॿुॾंदो त हुनजे अंदरि जेके माण्हू, जेके शयूं मौजूद आहिनि, उन्हनि खे छा संभालींदो? ईसा अलैहिस्सलाम बि हिकु ईअं इंसान आहे, पंहिंजे जवानी पोड़प खे हिकु जॻह ते बीहारे नथो सघे। पंहिंजे बचपन, जवानी, पोड़प, सिहत, गर्मी, सर्दी, गर्मी, मौत, हयाती, बीमारी, ये सभु शयूं हुनखे लॻनि पियूं। इन्हनि शयुनि जे बचण खां ई पाण खे नथो संभाले सघे, ॿियनि खे छा संभालींदो? ख़ुदा कीअं चयोसि? ख़ुदा त हुनखे चइबो आहे जेको पंहिंजे वजूद खे संभालण में ऐं उन सां मुंसलिक जेके शयूं उन्हनि खे संभालण में कंहिंजो बि मोहताज न हुजे। अल्लाह जी इहा सिफ़त आहे, अल क़य्यूम। अल्लाह तबारक व तआला इहा सिफ़त सिर्फ़ पंहिंजे ज़ात में रखी आहे। इंसान जो त हीअ हाल आहे, इंसान जे जिस्म में जेकॾहिं ताक़त वधी वई न, ताक़त, रत जो जोश वधी वियो, फुरड़ियुनि ऐं गंद जे सूरत में फाटू खाईंदुसि। जेकॾहिं नमकियात वधी वई जिस्म में, चवनि था न डॉक्टर, जिस्म में मिठाण बि आहे, नमकियात बि आहे, आयरन लो बि आहे, ऐं हिन जे अंदरि जेको आहे पाणी बि आहे, बाहि बि आहे, इहे सभु शयूं मौजूदु आहिनि। पर कोई कढी ॾेखारे चमचो खण लूण जो, चमचो खण मिठाण जो, चमचो खण लोह जो, कोई कढी ॾेखारे। आहे ज़रूर, पर एतिरे मिक़दार में न आहे जो हुनखे कढी ॾेखारिजे। हाणे हिन इंसान जे वजूद में जेको इंसान चए पियो सॼी दुनिया खां मां मथियां, इन जे जिस्म में जेकॾहिं सिर्फ़ सर्दी गर्मी वधंदी, गर्मी वधियसि त बि फाटो खाईंदो, आरायूं फुरड़ियूं निकिरंदसि। सर्दी वधियसि त जिस्म जो हिसो फाले जो वठंदुसि, गर्मीअ में बि वठंदुसि। ब्लड प्रेशर वधियो या खुटियो त बि फाको खाई किरंदो। पेट जो सूर थोरो वधियो या खुटियो त बि किरंदो। गैस रुगो बंदि थियो, साह खणण ऐं पेशाब पायखाने वारे पासे खां हवा जो गैस रुगो हिन जो बंदि थियो त बि फाको खाईंदो। इंसान जी हालत इहा आहे। हीअ त जिस्मानी अंदरूनी शयूं पंहिंजो नथो पाण खे संभाले सघे, ॿियनि खे छा कंदो? चलो, इहा त वॾी ॻाल्हि आहे। इंसान खे जेका इज़त मिलंदी आहे न, इज़त, के माण्हू पंहिंजे इज़त खे संभाले सघंदा आहिनि, न त इज़त बि हथनि मां वयो वेंदी आहे, वही वेंदी आहे। इहो लफ़्ज़ छो चइबो आहे? इज़त वही थी वञे हथ मां, माना ख़ुदा तबारक व तआला जंहिं बहाने जी जेतिरी इज़त कंदो आहे, उन बंदे खे पंहिंजे इज़त जो क़दुरु न हूंदो आहे, अंदाज़ो न हूंदो आहे।
पोइ अहिड़ा कम कंदो आहे जिन कमनि जे बुनियाद ते हुनजी इज़त विञाए ॾिनी वेंदी आहे। जेको पंहिंजी इज़त नथो संभाले सघे, जेको पंहिंजी जवानी सर्दी गर्मी सिहत मौत हयाती नथो संभाले सघे, इन माण्हू जे मथां वज़न रखो त पंहिंजो बुत कोन संभालबसि, हंधा हंधा बुत पियो सूर कंदसि, हॾा भॼंदसि। इनखे ख़ुदा कीअं चयो आहे? हिननि आयतुनि में ॼण त अल्लाह तबारक व तआला इहे 4 वॾियूं सिफ़तूं बयान कयूं। ईसा अलैहिस्सलाम खे जो तव्हां ख़ुदा कयो चयो त पोइ ईसा अलैहिस्सलाम जे लाइ इहो अल क़य्यूम हुजण वारी सिफ़त त बयान करे ॿुधायो न, हुन मां आहे न सही कोन्हे का। 3 सिफ़त बयान कई वई। इल्म मुहीत, इन्नल्लाह ला यख़्फ़ा अलैहि शैउन फिल अर्ज़ि वला फिस समा। अल्लाह उहा ज़ात आहे जंहिंजे इल्म खां, जंहिंजे नज़र खां का बि शइ लिकियल न आहे, न आसमान में न ज़मीन में। जंहिंजे नज़र खां का बि शइ लिकियल न आहे, न आसमान में न ज़मीन में। हिकिड़ो नंढो मिसाल आहे, शाहीन बाज़ आहे, 1000 फुट 5000 फुट मथे तो समुंड खां मथे उॾामे, तमामु घणो मथे घुटूं थो हणे, उतां हुनजी नज़र कम थी करे पाणीअ में ॾिसे थो, पाणीअ खां बि पाणीअ में हेठि 5 फुट 8 फुट 10 फुट हेठि हिकिड़ी मच्छी थी वञे। 5000 फुट जे बुलंदीअ तां उतां अखि सां ॾिठो अथई मच्छी थी वञे, उतां तो घुट हणे, घुट हणी करे उन जॻह ते वञी पहुची पंहिंजे चंबनि सां उन मच्छीअ खे पकड़े करे खणे थो। हिनजी इहा नज़र आहे न, नज़र तिखी आहे, तॾहिं त मथां कमु करे पई, चंबे में ताक़त आहे, तॾहिं त हुनखे पकड़े ऐं खणे पियो। पर में एतिरी ताक़त हुई, एतिरी हवा खणे पियो जो हुन पाण खे बि पाण सां गॾु मुंसलिक हिकिड़े ॿिए वज़न खे बि खणी मथे उॾामे थो। अल्लाह तबारक व तआला फरमाए, हे हिकिड़ो नंढड़ो मिसाल आहे हिकिड़े पखीअ जो। तुंहिंजी नज़र इंसान केतिरो कमु कंदी आहे, तुंहिंजी नज़र केतिरो कमु कंदी आहे। 50-100 फुट खां अॻिते तुंहिंजी नज़र धुंधली थींदी वेंदी, धुंधली थींदी वेंदी, जेतिरो परे ओतिरो धुंधली, जेतिरो परे ओतिरो खुटंदी वेंदी, खुसंदी वेंदी। तो वटि एतिरी नज़र कान्हे, तूं दुनिया जे शयुनि खे ॾिसी कोन थो सघीं। चलो उहे शयूं ॾिसंदी जेके तुंहिंजे अखियुनि जे अॻियां हुयूं, तुंहिंजे पुठियां जेका आहिनि, धपो बि न पवंदो तोखे, पाछो बि कोन पवंदो तोखे। अल्लाह तबारक व तआला जी उहा ज़ात आहे जेका हर तरफ़ खां एतिरो चिट्टो ॾिसंदी आहे जंहिंजे नज़र खां दुनिया जी का बि शइ लिकियल कान्हे, न आसमान में न ज़मीन में। तूं ऐं मां ॾिसण जे लाइ हिननि अखियुनि जा मोहताज आहियूं। अखि जॾहिं पटींदासीं तॾहिं का शइ नज़र ईंदी। अखि जेकॾहिं ईअं ॿूटिजी वञे न, भले ॾींहुं हुजे त बि नज़र कान ईंदी, भले ॾींहुं हुजे त बि। पर चलो अञा हीअ अखि असांजी आहे ओड़ी जोड़ी, पर अखि जे अंदरि नज़र कान्हे का। भले चिटे ॾींहं में, भले राति जे तेज़ रोशनीअ में अखि ते खणी का शइ रखोसि त बि कोन पढ़ी सघंदो, कोन ॾिसी सघंदो, छो त नज़र कान्हेसि का। हीअ अखि कंहिं शइ खे ॾिसण जे लाइ पहिरियां पंहिंजे अंदरि रोशनीअ जे मोहताज आहे, पोइ उहा रोशनी हुजेसि, उन खां पोइ हिकिड़ी ॿी ख़ारिजी रोशनी खपे, जंहिंजे करे जंहिं रोशनीअ ख़ारिजीअ में हिन जे अखि वारी पंहिंजी रोशनी कमु करे। अखि में रोशनी त आहे, पर राति जे ऊंदाहीअ में अखि वॾी पटे करे ॾिसे त छा नज़र ईंदुसि, कुझु बि न। मालूम थियो त हिन पंहिंजे अखि जे नज़र खे कारगर बनाइण जे लाइ हिकिड़े ॿिए रोशनीअ जी ज़रूरत आहे। हे इंसान पंहिंजे अखि जे नज़र खे कारगर बनाइण में मोहताज आहे, ॿिए रोशनीअ जो। दुनिया जे कहिड़ियुनि शयुनि खे ॾिसंदो, अल्लाह जी उहा ज़ात आहे जेका समुंड जे मथां, पाणीअ जे तह ते मथां कॾहिं कॾहिं धूड़ दज़ी कलियूं गंद मिटी उॾामी करे पइजी वेंदी आहे, हिकिड़ो तह ॼमी वेंदो आहे। ॿियनि लफ़्ज़नि में खणी ईअं चऊं त बीठल पाणीअ में हिकिड़ो सेंवर थी वेंदो आहे, इहो हिकिड़ो तह आहे मथियों। उन सेंवर जे मथां धूड़ लॻी, मिटी हवा तूफ़ान, उहा धूड़ जे मथां पइजी वई त साए कलर मां फिको मिटी जहिड़ो थी वियो। उनजे मथां कलियूं कख काना किरिया, उहे बि पिया। परे खां जे माण्हू ॾिठो ईअं सम्झ मां ॼण त ज़मीन आहे। छा ख़्यालु आहे जेकॾहिं भुल में बि विख खयईं त हलियो वेंदो हेठि। इंसान जी नज़र एतिरो पई कमु करे, बसि हिकिड़े बीठल पाणीअ जे सेंवर ते रुगो धूड़ अचे पई, उन धूड़ खे ॾिठईं त मिटी आहे, ज़मीन आहे, सिधी हमवार ज़मीन आहे, बसि बुल खणी थो ॾेई, मां हलंदो थो वञा, ख़बर अचे महिल बसि जंहिं महिल हेठि हलियो वियो।
अल्लाह ताला फरमाए तो तू मोहताज आ मूंखे इन ये तह इन ये मिट्टी इन ये सेंवर जे अंदर पानी में पानी जो तरे में केड़ा जीतड़ा घुमन था मूंखे ये भी नजर में घणन पेरन वारा मूंखे ये भी नजर में छा पिया खाइन की पिया घुमन पुटका जन ये भी मूंखे नजर में का भी शय मुझे नजर का मख्फी काने का या मथा का हेठ दिसा या हेठा का मथे दिसा सतन आसमान का मथे अल्लाह जे नजर का भी शय मख्फी काने बुधायो तो ईसा अलैहि सलाम के जो तमा खुदा चयो ईसा अलैहि सलाम में केतरी नजर छा कुछ दिसी सके तो अथा से एतरी ताकत कुवत न वो खुदा की चयो उनके सवालिया निशान हो एक ॼण तो इंसान जे नई सोच फिक्र ते तो अल्लाह तबारक व तआला फरमायो वल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ़ यशा ला इलाहा इल्ला हुवल अज़ीज़ुल हकीम। चौथे नंबर ते रब तबारक व तआला वटि जेका ताक़त ऐं कुदरत आ उहा एडी वॾी आहे एडी वॾी आहे एडी वॾी आहे सॼी दुनिया जी ताक़तवर का ताकतवर मखलूक गॾिजे बल्कि सब मखलूकूं गॾिजनि सभिनी जी ताक़त गॾिजे अल्लाह तबारक व तआला जे ज़ात जे ताक़त जे दज़ धूड़ के भी न पुॼी सघंदा 99 100 हिसा कजनि हिकिड़े हिसे जे 100 हिसे उन जा 100 हिसा उन जा 100 हिसा ईअं उन रतीअ खे बि न पुॼी सघंदा एॾी ताक़त ऐं कुदरत अथसि। साईं को मिसाल ॾियो ख़ुदि अल्लाह तबारक व तआला फरमायो वल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम अल्लाह उहा ज़ात आहे एॾी ताक़तवर ज़ात आहे जेका पाणीअ ते नक्शो ठाहींदी आहे पाणीअ ते नक्शो पत्थर ते ठाहे सम्झ में अचे थो मिटीअ ते भितर ते नक्शो ठाहे सम्झ में अचे थो कागज़ ते कपिड़े ते नक्शो ठाहे दीवार ते सम्झ में अचे थो दर दरवाज़े ते नक्शो सम्झ में अचे थो पाणीअ ते कीअं बीहंदो पानी ते लिखंदो वरी चई न पानी ते काचे लिखजंदी काने फरमाई हा हा पानी ते पंहिंजी कारीगरी ॾेखारींदो आहे एॾी ताक़तवर ज़ात आहे उहो पाणी रोशनीअ में बि न ऊंदाहिनि खां ऊंदाहिनि जे अंदरि हिकु ऊंदहि ॿी ऊंदहि टी 5 7 ऊंदाहिनि जे अंदरि हिकिड़े पाणीअ ते कारीगरी कंदो आहे नक्शो ठाहींदो आहे हिकिड़ो कतरो आहे मर्द जो ज़ाल मुड़ुस पाण में मिलनि था हिकिड़े कतरे पाणी जेके मुंतकिल कई औरत जे बचेदानी जे अंदरि हाणे बचेदानी अंदरि हिकिड़ी बोतल आहे गुगी आहे नंढड़ी फोटो आहे फूकणे वांगुरु नंढड़ो उन जे अंदरि हिकिड़ो कतरो आयो आहे इन नंढड़े फोटे जे अंदरि ऊंदहि हिकिड़ी हिन जी ॿी पेट जे एॾे वॾे हीअं गोले जी ॿी ऊंदहि हिन जी टी हिन कपिड़ा वरी बुत ते पातल आहिनि टी ऊंदहि हिन जी चौथी ऊंदहि वरी इंसान जे सर्दी गर्मीअ में मथां अञा ॿी बि चादर पाए सवड़ विझे कंबल विझे इहा गर्मी इहा मथां ऊंदहि इहा ॿी वरी जे राति हुजे त उहा राति जी ऊंदहि ॿी वरी जे इंसान पूरो पंहिंजो पूरो ज़ोर लॻाए त किथां किथां ॾिसंदो कपिड़े मां ॾिसंदो कंबल मां ॾिसंदो पेट जे चमड़ीअ जे अंदरां ॾिसंदो पेट जे अंदरि ॾिसंदो खुर्द भी हिन सां अल्ट्रासाउंड जे ज़रिए उन बच्चेदानी जे अंदरि वञी फोटे जे अंदरि ॾिसंदो छा ॾिसंदो हा ज़ोर लॻाईंदा आहिनि कैमरा मोकिले रगुनि जे ज़रिए अंदरि ॾिसंदा आहिनि त छा ख़ुदा कारीगरी कई आहे ॿुधाईंदा आहिनि हिकिड़ो ॼमंदो ॿियो कॾहिं कॾहिं धोखो लॻी वियो त वाह वाह जे न त अक्सर करे धोखो ग़लति चूंकि हाणे टेक्नोलॉजी जे ज़ोर ते कुछ न कुछ शयूं ॿुधाईंदा पर अल्लाह तबारक व तआला फरमायो भुलिया वञा तव्हां मुंहिंजे ठहियल शइ खे पूरे ज़ोर सां ॾिसण जी कोशिशि था कयो वक़्फ़े वक़्फ़े सां तव्हांखे कूड़ो कंदुसि पर मां कारीगरी कई कीअं आहे इहो त अंदाज़ो लॻायो न पोइ इन्हनि ऊंदाहिनि जे अंदरि इन किने कतरे ते नक्शो ठाहियो अथमि पुट जो या न्याणीअ जो ॿिया जानवर आहिनि उन में बि नर जो या मादीअ जो रिढ में बकरीअ में उन हिकिड़े कतरे मां विरासत करे 2 ॿार ॼांसि 3 ॼांसि 4 ॼांसि 5 ॼांसि ताज़ो सोशल मीडिया ते तस्वीर हिकिड़ी हले पई हिकिड़ी औरत खे 5 ॿार ॼावा हिकिड़े कतरे मां 5 बणाया मुंहिंजी मर्ज़ी 5 जो नक्शो मट मट करे पैदा कया मुंहिंजी मर्ज़ी हिन सरज़मीन ते इंसान जा सिर्फ़ नुतफ़े मां पैदा थियल जिन्स जा बच्चा 7 अरब खां मथे आहिनि
70 अरब खां मथे इंसान कंहिंजो बि नक्शो कंहिंसां मिलंदो न आहे। हा काफ़ी लॻभॻि हिकु जहिड़ा हूंदा पर सफ़ा सेम हुजे जो सुञाणप न थी सघे ईअं कोन्हे, कुझु न कुझु फ़र्क़ु ज़रूरु आहे। अञा हिनखे छॾियो, हर हिक जो फिगर आहे। 7 अरब माण्हुनि जो फिगर सभिनी जो मटा, जीअं चहिरो मटा तीअं फिगर मटा। सोच में गॾिजी सघनि था, 5 माण्हू हिक सोच जा गॾिजी सघनि था, 5 माण्हू हिकिड़े कद जा गॾिजी सघनि था, 5 ॾह 50 माण्हू हिकिड़े वज़न जा थी सघनि था, पर चहिरो नक्शो हिकु जहिड़ो न हूंदो। इहा कारीगरी करण वारी ज़ात अलाह जी आहे, ये फिगर बनाने वाली ज़ात अल्लाह जी आहे। फरमाई त हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम, अल्लाह उहा ज़ात आहे जेको तस्वीर ठाहींदो आहे रहम बच्चेदानी जे अंदरि, तस्वीरूं ठाहींदो आहे। कैफ़ यशा, संग कीअं ठाहींदो आहे? कैफ़ यशा, जीअं बि ठाहे। क़ुरान पाक जवाब ॾिनो, कीअं बि ठाहे, जीअं बि ठाहे। इहा ताक़त आहे हुनजी, अथई ज़ोर लॻाए सम्झी ॾेखार, अथई ज़ोर था लॻा सम्झी ॾेखार। इते इंसान जॾहिं ॾिठो अकुल हैरान थी वियुसि। सूरतुल हज जे पहिरें रुकू में अल्लाह तबारक व तआला ख़ुदि थोरी वज़ाहत कई। सुम्मा ख़लक़नल नुतफ़त अलक़तन फ़ख़लक़नल अलक़त मुज़ग़तन फ़ख़लक़नल मुज़ग़त इज़ामन फ़कसवनल इज़ाम लहमा सुम्मा अंशअनाहु ख़ल्क़न आख़र फ़तबारकल्लाहु अहसनुल ख़ालिक़ीन। फरमाई हिकिड़ो कतरो आहे, इनखे बच्चेदानी जे अंदरि आणींदो आहियां, जिस्म जी हीट गर्मी ॾेई करे इन अच्छे कतरे खे फेराए करे ॻाढ़ो ॻाढ़ो लाल बणाईंदो आहियां, नंढड़ी बूटड़ीअ जहिड़ो। वरी आहिस्ते आहिस्ते हिकिड़ो 40 ॾींहंनि में इहो अछो फिरी करे नंढो बूटड़ीअ जहिड़ो ॻाढ़ो थींदो आहे। वरी ॿियो दफ़ो 40 ॾींहंनि जी गरमाइश ॾेई करे हिनखे आहिस्ते आहिस्ते गोश्त जो बूट बणाईंदो आहे, लेतड़ो। टियों दफ़ो 40 ॾींहं हिनखे ॾेई करे इन गोश्त जे अंदरि हॾियूं फिटकंदो आहे। चोथों दफ़ो 40 ॾींहं ॾेई करे हाणे चोथों दफ़ो 40 ॾींहं जॾहिं गुज़रंदसि, इहे तक़रीबन 5 महीना थी चुका हूंदा। 5 महीननि में इन गोश्त जे अंदरि हॾियूं अची वियूं, हॾनि जे मथां चमड़ी चढ़ी वई। चमड़ीअ में किथे वार रखणा आहिनि, किथे न आहिनि रखणा, किथे न रखणा आहिनि, किथे तिरीअ हथनि ऐं पेरनि जी तिरीअ ते वार न आहिनि, बाक़ी जिस्म ते वक़्फ़े वक़्फ़े सां रखणा आहिनि। घाटा रखबा, छिजा रखबा, जिस्म जी चमड़ी थुल्ही रखबी, सन्ही रखबी, ऐं जोड़ संद जेके आहिनि पावा हिन जा, इहे सभु वेकरा रखबा या सन्हड़ा रखबा। इहा सॼी कारीगरी हुन महिल करे छॾींदो आहे 5 महीने में। तॾहिं त बुज़ुर्गनि चयो, जेकॾहिं पुट ऐं न्याणीअ जी दुआ घुरणी अथव न, माईअ खे 4थो महीनो अञा अमल न हुजे, 4थे महीने खां पहिरियां जे दुआ घुरंदो उहे अल्लाह तबारक व तआला क़बूल करे छॾी त तव्हांजे दुआ सां अल्लाह ताला हिन न्याणीअ मां पुट मां न्याणी करे ॾींदो। बुज़ुर्गनि जा धागा सगा फीणा दुआऊं उन महिल ताईं असरु करे सघनि थियूं, पर जे 5 महीनो अची वियो न, अल्लाह तबारक व तआला ठपो हणी छॾियो अथसि मथां छोकिरीअ ऐं छोकिरे जो। हाणे वेठो सॼो ॾींहुं तावीज़ पर सॼो क़ुरान घोटे में हिते डंडे कुंडे में खणी प्यारे छॾियसि, फ़ैसिलो थी चुको आहे, तब्दील कोन थींदो। 5 महीने खां पोइ इहे जुतियूं वॼायूं थियूं कसम पोइ धागनि ऐं फीणनि जूं। हा रब क़ादिर आहे जेकर मटाए त, पर उमूमन कंहिंजे चवण जे करे पंहिंजा फ़ैसिला मटाईंदो कोन्हे, बेनियाज़ ज़ात आहे। पोइ तॾहिं हिते फरमायई ईसा अलैहिस्सलाम खे जो तव्हां न ख़ुदा पिया चओ, केतिरो इल्मु अथसि, केतिरी ताक़त अथसि, पाण खे बचाए सघियो किथे आहे? रब त हुनखे चइबो आहे जेको बच्चेदानी जे अंदरि किने कतरे ते पंहिंजी तस्वीर ठाहे, पंहिंजी कारीगरी ॾेखारे, ऐं तस्वीरूं बि अहिड़ियूं हिक खां हिकु तस्वीर काई कंहिंसां नथी मिले। इंसाननि में नक्शा अलॻि, जानवरनि में अलॻि, पखियुनि परंदनि में अलॻि, रिढुनि बकरियुनि में अलॻि, मेहनि पाडनि में अलॻि, मुख़्तलिफ़ तस्वीरूं। हाणे जॾहिं एॾियूं वॾियूं ॻाल्हियूं अल्लाह तबारक व तआला करे छॾियूं, तॾहिं इंसान मजबूर थी करे चवंदो ला इलाहा इल्ला हुवल अज़ीज़ुल हकीम। बसि इहा ज़ात इबादत जे लाइक़ु अल्लाह जी आहे, उहो ई ज़बरदस्त हिकमतुनि वारो आहे, उन खां सवाइ ॿियो केरु बि कोन्हे। हाणे ॼण त उन्हनि यहूदियुनि नसरानियुनि जेके सवाल कया, उन्हनि जे जवाब में ही 6 आयतूं अहिड़े अंदाज़ में आयूं जेके दलील हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जवाब में ॾिना। उहे ई जवाब हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़बान वारा क़ुरान पाक बयान करे पोइ फरमायो, तव्हां न ईसा अलैहिस्सलाम खे ख़ुदा था चओ। हाणे ॿुधो, जंहिंमें इहे सभु सिफ़तूं हुजनि जेके असां बयान कयूं आहिनि, हयात अबदी, हमेशह हमेशह वारी ज़िंदगी,
ऐं तमाम तर ताक़त ऐं कुवत जो पाण खे संभाले ॿियनि खे संभाले सघे काइनात सॼीअ खे, ऐं हिन सां गॾोगॾु एॾो वॾो इल्मु जो का बि शइ हुन जे नज़र खां लिकियल न हुजे, ऐं चोथी एॾी वॾी ताक़त ऐं कुदरत जो का बि शइ हुन जे वस, हुन जे ताक़त, हुन जे कुदरत, हुन जे कंट्रोल खां ॿाहिरि न वञे। इहे सिफ़तूं जंहिंमें हूंदियूं हुनखे रब चइबो आहे। ॿुधायो मूसा अलैहिस्सलाम में आहिनि? जवाब मिलियो ला इलाहा इल्ला हुवल अज़ीज़ुल हकीम। न साईं न, इबादत जे लाइक़ बसि उहा ई आहे जेका ज़बरदस्त हिकमत वारी ज़ात आहे, ॿी का कान्हे। क़ुरान पाक में अल्लाह तबारक व तआला तौहीद जा दलाइल रब वहदहु ला शरीका, पंहिंजे ज़ात में बि पंहिंजे सिफ़ात में बि। तो रब तबारक व तआला जूं सिफ़तूं क़ुरान पाक वक़्फ़े वक़्फ़े सां केतिरियूं बयानु कयूं आहिनि। हिते जेके फ़िलहाल बयानु थियूं इहे 4 हुयूं जिन ते बयानु थी चुको। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे अल्लाह पाक तव्हां असांखे इन्हनि सिफ़ात जे ॿुधण खां पोइ बि असांजे अक़ीदे ऐं ईमान ऐं तौहीद वारे अक़ीदे खे पको ऐं पुख़्तो बनाए, मज़बूत रखे, इन ई अक़ीदे सां जीआरे, मौत ॾे त इन ई अक़ीदे सां कलमो ज़बान ते जारी फ़रमाए। वाख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।